अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो होस्ट ऐं दोस्त राहिल जोकियो। मौजूदु आहियां साउंड ऑफ सन जे बहितरीन प्लेटफॉर्म ते, जिते असां सां गॾु महिमान हूंदा आहिनि हर नए एपिसोड में नवां महिमान। ऐं अॼु जेको असां सां गॾु महिमान आहे, यकीनन कंहिं तारीफ़ जो मोहताज त न आहे। तमामु ई ख़ूबसूरत चहिरे जो ऐं ख़ूबसूरत शाइरी जो ऐं आवाज़ जो मालिक आहे, मल्टी टैलेंटेड माण्हू आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हू हिकु सोशल एक्टिविस्ट बि आहे। ऐं यकीनन जॾहिं कैमरा जो फ्रेम साईं ॾे वेंदो त तव्हां बिल्कुलु सुञाणे वेंदा त हीउ जेको सोशल एक्टिविस्ट, आर्टिस्ट, फ़नकार, हर ग़रीब गुरबे सां, हर माण्हू सां गॾु जेको बीहंदो आहे, उहो ॿियो केरु न बल्कि तव्हांजो पंहिंजो अॼु जेको महिमान आहे उहो आहे दानिश मंज़ूर साहिबु। साईं दानिश मंज़ूर साहिबु, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? साईं अल्लाह जा लख एहसान दुआऊं ऐं थैंक यू। तव्हां यादि कयो असांखे साउंड ऑफ सिंध पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में। पहिरियां त मां तव्हांखे मुबारकबाद ॾींदुमि त ज़बरदस्त हिकिड़ो प्रोग्राम तव्हां शुरू कयो आहे। हीउ सिलसिलो जेको आहे असां आर्टिस्टनि जे लाइ, सोशल एक्टिविस्ट जे लाइ, समाजी शख़्सियतुनि लाइ हिकिड़ो बहितरीनु प्लेटफॉर्म आहे। एग्ज़ैक्टली ईअं ई आहे। ऐं मां वरी बि जेको आहे न स्क्रीन ते तव्हांजो थोराइतो आहियां त तव्हां असांजे हिकु सॾे ते अची वियो। ऐं मूंखे ख़बर आहे त दानिश मंज़ूर साहिबु जेको आहे उहो बिज़ी शेड्यूल जो मालिक आहे, पर वॾी महिरबानी। अच्छा, बाक़ाइदे सां प्रोग्राम खे शुरू था कयूं। असल में छा थींदो आहे त असां पहिरियों दोस्तनि खां पुछा कंदा आहियूं त तव्हां जेको आहे न पंहिंजो तारीफ़ पाण करायो संगत खे, जेके असांजा व्यूवर्स आहिनि। त तव्हांजो नालो छा आहे, तव्हांजो स्टेज नेम छा आहे, तव्हांजो असली नालो छा आहे, तव्हांजो ताल्लुक़ कहिड़े शहर खां, किथे रहिया, छा कंदा आहियो? अॼु मूंखे लॻे थो बिस्मिल्लाह रहमान रहीम। ख़ूबसूरत प्रोग्राम में सभिनी ॾिसण खे नाचीज़ दानिश मंज़ूर थहीम जो सलाम। दोस्तो, मुंहिंजो ताल्लुक़ त हिकु ग़रीब घराणे सां आहे, पर जॾहिं हिकु वॾो उस्ताद मिलियो मूंखे कंहिं हिन फ़न जे सफ़र में, त उनजे करे मूंखे अलाह साईं इज़त ॾेई छॾी ऐं मान ॾेई छॾियो। असल नालो साईं मुंहिंजा जमील अहमद थहीम आहे, जेको अॼु ई शेयर कयां थो मां। घणी संगत खे ख़बर ई न आहे, सिंध खे ख़बर ई न आहे त मुंहिंजो नालो जमील अहमद आहे। पर जॾहिं उस्ताद मास्टर मंज़ूर साहिब सां जॾहिं मां मिलियो हुउसि त उन्हनि खे रिक्वेस्ट कई त मां तव्हांजो शागिर्दु थियां। पोइ उस्ताद साईं जी महिरबानी थी, मूं ते हिकिड़ी, मां चवां थो त इनायत थी, हिकिड़ी वॾे हिकिड़े आर्टिस्ट मूं ते हिकिड़ो नालो सिलेक्ट कयो ऐं दानिश मंज़ूर नालो रखी छॾियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेके बि दोस्त ॼणनि था, इज़त ॾियनि था, मोहबत ॾियनि था, त अॼु दानिश मंज़ूर थहीम नाले सां ॼणनि था। वाह साईं वाह। दानिश मंज़ूर साहिब जो असली नालो बि असांखे ख़बर पइजी वई। ऐं ॿी ॻाल्हि इहा हुआ त हिकु महान फ़नकार जा तव्हां जेको आहे शागिर्दु आहियो, इहो बि तव्हांजे माना हिसे में अचे थो त इहो बि अलाह ताला जे तरफ़ां हिकिड़े नाचीज़ माण्हू खे एज़ाज़ मिलियो हुयो त मास्टर मंज़ूर पंहिंजे हिसे जो कंदो असांखे। ऐं उस्ताद जी वॾी महिरबानी, अलाह ताला उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। मां दुआ घुरां। अच्छा, भला मास्टर मंज़ूर सां गॾु तव्हांजो बाक़ाइदे सां काफ़ी वक़्तु गुज़रियो? मास्टर मंज़ूर सां 2001 खां रिश्तो रहियो, 4 साल ताईं त माना ईअं रहियो जो उस्ताद मास्टर मंज़ूर साहिबु वटि मुंहिंजा पंध रहिया। शाइरी जे सां मां शाइरी लिखंदो हुउमि, उहा बि भला अॼु तव्हां सां शेयर करे छॾियूं था ॻाल्हि। त शाइरी लिखंदो हुउमि, त शौक़ु हूंदो हो त बाबा हर शाइर खे जीअं शौक़ु हूंदो आहे त मुंहिंजो को न को पॉपुलर सिंगर गीत ॻाए ऐं मां मशहूरु थियां ऐं मुंहिंजो नालो रोशन थिए। शाइरी में मुंहिंजो ॾाढो इंट्रस्ट हुयो, शौक़ु हुयो। पोइ उस्ताद आबास मला मुंहिंजो उस्तादु आहे शाइरी में। सो गॾु वेंदा हुआसीं मास्टर मंज़ूर साहिबु वटि, मरहूम किफ़ायत लाड़क साहिबु। इहा असांजी हिकिड़ी टीम जुड़ियल हूंदी हुई। त कॾहिं हू वेंदा, कॾहिं गॾिजी वेंदा हुआसीं, कॾहिं अकेला अकेला वेंदा हुआसीं, पर वेंदा ज़रूरु हुआसीं। हिकिड़ो ई दर हुयो मास्टर मंज़ूर साहिबु, जितां इज़त मोहबत मिलंदी हुई। ऐं यकीनन हुन दोस्त बि अहिड़ा चूंडिया हुया जो मां सम्झां थो त अनमोल हिकिड़ा दोस्त हूंदा आहिनि, दोस्त ई रहंदा आहिनि जेके मास्टर मंज़ूर साहिबु उहे ई दोस्त चूंडिया। पोइ असां बि इहे पंधु कंदा रहियासीं राहिल भाई, त साईं वटि वञा, कुझु न कुझु लाभ हासिलु थिए, कुझु न कुझु उस्ताद सां मिलां ऐं हिकिड़ी ख़ुशी बि महसूसु थींदी न। सिंध जा वॾा नाले वारा आर्टिस्ट हूंदा हुया, टाइम ॾियण बि वॾी ॻाल्हि हूंदी हुई। मां तव्हांखे विच में रोके करे ॿुधाईंदुसि त तव्हां त मास्टर मंज़ूर सां टाइम गुज़ारियो, पर अनफॉर्चुनेटली त मूंखे कोई इहो मौक़ो न मिलियो त मास्टर मंज़ूर सां जेको आहे न मां मिली सघां उन सां इन तरीक़े सां जेको आहे न। पर
मास्टर मंज़ूर जो नालो मुंहिंजे नाले सां माना कनेक्ट थी वियो, तव्हांखे ख़बर आहे मीडिया जे थ्रू जॾहिं मूं ॻाइणु शुरू कयो त को मां क्लीन शेव हूंदो हुअमि त मास्टर मंज़ूर जहिड़ो लॻंदो, बिल्कुलु ऐं बिल्कुलु मुंहिंजो तव्हांजो नालो फेस जेको आहे, ईअं लॻंदो हो। हा, त मास्टर मंज़ूर जे नाले सां मुंहिंजो नालो रखियो मास्टर राहील। ऐं मास्टर राहील जे माना जेको आहे न फ़नकार हुजण जो जेको आहे न उहो क्रेडिट बि मास्टर मंज़ूर ॾे इन लाइ थो वञे त उन जे करे उन जी ऑडियंस मूंखे ॾाढो पसंदि कयो। जॾहिं सिंधी मीडिया ते मुंहिंजा गाना हलणु शुरू थिया त बिल्कुलु माण्हुनि बिल्कुलु चहिरे जी मुशाबत जेका आहे फीचर सेम हुजण जे करे मूंखे ॾाढो जेको आहे माना लाइक कनि पिया, exactly आहे, पसंदि कनि बिल्कुलु पिया, आहे। बिल्कुलु। हा, त हलूं था अॼु भला असां सां हिकु ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक मौजूदु आहे। दानिश मंदूर सां कचहरी बि जाम थींदी अॼु त छॾिबो न ईअं दानिश मंदूर साहिब खे कलाम ॿुधंदासीं। ॿुधायो त असांखे हिन छा था ॿुधायो, कहिड़ो कलाम ॿुधाईंदव? हींअर मां दोस्तनि खे हज़रत शहनशाह अब्दुल सरकार जी काफ़ी आहे। वाह वाह, कहिड़ी पहिरीं इब्तिदा जेका आहे उहा पियो कयूं था पाण सूफ़ी गीत सां। वाह, त मुर्शिद साईं जो सूफ़ी गीत आहे। बुॾल साईं असांजी सिंध जा मशहूरु सूफ़ी बुज़ुर्ग शाइर आहिनि जेके सूफ़ियाणे रंग में जेको सो ॿुधो वेंदो आहे घणो। मां साईं जन जो गीत आहे, ख़ूबसूरत सिटूं आहिनि, तव्हां सां दोस्तनि सां वाह 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 वाह। हो अॼु सजण माई द कई सुणे यार जा दीदार थिया, है यार जा दीदार थिया, सरकार जा दीदार थिया। हो अॼु सजण माई द कई सुणे यार जा दीदार थिया। हो अॼु सजण माई द कई सुणे यार जा दीदार थिया। हो सुण ॿुढल सिर घोर तो हो बुत खे भली करे भोर तू, सुण ॿुढल सिर घोर तू हो बुत खे भली करे भोर तू, थी मर्द मोहन मोड़ तू, थी मर्द मोहन मोड़ तू, सिर सदक सो वार थिया। अॼु सजण माई द कई सुणे यार जा दीदार थिया। हो अॼु सजण माई द कई सुणे यार जा दीदार थिया। साईं वाह 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 वाह। ऐं दानिश मंदूर साहिबु तमामु बहितरीनु सूफ़ी कलाम ॿुधायो ऐं ॾाढी दिलि ख़ुशि थी, सुकून आयो। ऐं अच्छा भला जीअं मास्टर मंदूर जो ज़िक्र बि हले पियो, भला तव्हां जॾहिं शाइरी कंदा आहियो त छा मास्टर मंदूर साहिबु तव्हांजा गीत ॻाया बाक़ाइदे कैसेटुनि में? जी, मास्टर मंदूर साहिब वटि जॾहिं मां डायरी सां गॾु घर पहुतो साईं जन जे, जॾहिं दरवाज़े खे नॉक कयो त उहो वाहिद अहिड़ो ख़ुशकिस्मत घड़ी ऐं मौक़ो चवां मां मुंहिंजे लाइ, छोजो मां उन सां गॾु रहियो आहियां ऐं मां ई फील करे सघां थो त हू केतिरी न मुंहिंजे लाइ हिकिड़ी छा आहे जो काफ़ी सिंगर्स वटि मां वियुमि त ज़रूरु नए माण्हू खे कोई मोट न ॾींदो आहे, उनखे शाइरी हुजे या कहिड़े बि कम सां वञे त उनखे ओतिरी मोट न मिले। पर मास्टर मंदूर साहिबु मूंखां डायरी पाण हथनि सां उहा वठी, सॼी डायरी में हुन 2-3 गीत चेक कया लिखिया, पोइ मूंखे चई त हीउ सिंध जो गीत आहे, इहो बि रखूं था, हिकिड़ो ॿियो गीत आहे उहो बि रखूं था, कंहिं न कंहिं मौक़े ते मां ज़रूरु ॻाईंदुसि। अच्छा, पोइ मिलण कंटिन्यू रहियो न साईं सां। सिंध जो गीत भला ॻाया उहे गीत मास्टर मंदूर साहिबु? मास्टर मंदूर साहिबु हिकिड़ो गीत मुंहिंजो ॻायो, ओ सोना तोसां दिलि लॻी आहे, साम्हूं रखियो आहे हाल असांखे ईअं ई बिना म्यूज़िक जे ईअं ई गुनगुनाए ॿुधायो। अल्लाह तोखे इश्क जी कहे मारायो, जवानीअ में ही तोखे कारो वॻो कहे पारायो, हो ॾेई सलाह तोखे इश्क जी कहे मारायो, जवानीअ में ही तोखे कारो वॻो कहे पारायो,
जवानीअ में ही तोखे कारो वॻो कंहिं पारायो आहे हो तुंहिंजी कंहिं सां एतिरी दिल आहे हो तुंहिंजी कंहिं सां हो तुंहिंजी कंहिं सां एतिरी दिल आहे ही त घर नाहे ताज महल आहे कंहिंजे लाइ तो ही सुणो घर ठहरायो जवानीअ में ही तोखे कारो वॻो कंहिं पारायो आहे हो ॾई सलाह तोखे इश्क जी कंहिं मारायो जवानीअ में ही तोखे कारो वॻो कंहिं पारायो हो ज़ुल्फ़कार जो चवण न वरती हो ज़ुल्फ़कार जो चवण न वरती पंहिंजो पाण सलाहक क्यों थई छा बचो थई तो सभु कुझु हारायो जवानीअ में ही तोखे कारो वॻो कंहिं पारायो नई सलाह तोखे इश्क जी कंहिं मारायो जवानीअ में ही तोखे कारो वॻो कंहिं पारायो जवानीअ में ही तोखे कारो वॻो कंहिं पारायो वाह साईं वाह ही त तमामु फेमस कलाम आहे ऐं तव्हांजो आहे पर हाणे छा आहे जो माण्हुनि खे ख़बर न हुई जे हिकिड़ी ख़ुशी जी अहिड़ी ॻाल्हि आहे त साउंड ऑफ सिंध तव्हांजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में बि मां लाइव आहियां दोस्तनि सां जेको सो मुखातिब आहियां त ज़रूरु जेके ॾिसण वारा आहिनि हिन प्रोग्राम खे बि असांखे ॾिसनि था ॿुधनि था असां सुहिणा सुहिणा गीत बि ॿुधायूं था कचहरी गपशप बि हले पई त दोस्तनि लाइ हर वक़्तु हाज़िर रहिया आहियूं हर प्लेटफॉर्म तां माशाल्लाह अच्छा तमामु बहितरीनु तव्हां सम्झे तमामु जेको आहे टीवी चैनल्स ते परफॉर्म कयो आहे अच्छा भला तव्हां ॻायो कहिड़ी शहरनि में आहे मतिलबु मुख़्तलिफ़ मतिलबु शहर जेके असांजा सिंध जा आहे पाकिस्तान में किथे किथे परफॉर्म कयो सिंध जा कराची खां काछे खां वठी कश्मीर ताईं मूं ॻायो आहे का कुंड न आहे छॾी बाबा माशाल्लाह जितां ॾिसो सिंध जी आवाम सिंध जा माण्हू प्यार करण वारा आहिनि मौसीक़ी सां राग सां ऐं पंहिंजे फनकार सां आर्टिस्ट सां एॾी मोहबत कनि था राहिल भाई जे उन्हनि जा असां थोरा कॾहिं लाहे नथा सघूं पर ईअं ई ॻाईंदा रहंदासीं वाह साईं वाह तमामु बहितरीनु हलूं था सवालनि जा असांजा बाक़ाइदे सां हाणे हमला थींदव भला जो हाल तव्हां भला शादी जेका हुआ उहा लव मैरिज कई आहे या अरेंज मैरिज असांखे सोर्सिस त अलाए छा पिया ॿुधाइनि न तव्हांखे ईअं लॻंदो हूंदो त मां को वॾो लव मैरिज में शादी कई हूंदी सही ॻाल्हि आहे असांखे ईअं थो लॻे माना हिन इश्क जे करे मूं वॾा जहिड़ा फॾा कया हूंदा तव्हांखे ईअं लॻे पियो बिल्कुलु आहे ईअं बिल्कुलु न आहे अच्छा इन जी उबतड़ आहे पर मूं शादी ॾाढे ज़बरदस्त तरीक़े सां बि कई ऐं हिकिड़े रस्मी जेको ॻोठ जो हिकिड़ो रवाजु हूंदो आहे ॻोठ में मुंहिंजी शादी थी ॻोठ फतेहपुर ठही मां उतां शादी थी मुंहिंजी त उहा हिकिड़ी सादे तरीक़े सां शादी थी माशाल्लाह मुंहिंजी अरेंज मैरिज आहे का लव मैरिज न आहे पर बहरहाल मुंहिंजे अमर बाबा जी पसंदि आहे त मां सम्झां थो मुंहिंजी पसंदि आहे वाह साईं वाह तमामु बहितरीनु ऐं ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कयव त भला कचहरी भले थी पई छो न दानिश मंदूर खां हिकु कलाम ॿियो ॿुधिजे हाणे असांखे कहिड़ो कलाम था ॿुधायो हींअर मां तव्हांखे बुॾल साईं जी शान में गीत आहे हज़रत शहनशाह बुॾल सरकार जी शाइरी आहे उहो ख़ूबसूरत गीत आहे ॾिसण वारनि दोस्तनि जे नाव कयूं था इश्क जनी सिराया हो अला इश्क जली सिर आयो से थिया सूर पढ़ी तल परूड़ियो मोहब्बत जो मज़कूर तन खे ज़ौक़ ज़रूर साईं बुढ़ल सूली
फीस ॾियणो पियो हो असां झट जालण वारा हो जोगियाड़ा थई मुल्क असांजो अॻे है मुल्क असांजो अॻे हो तई देव असांजो अॻे असां झट जालण वारा हो जोगियाड़ा थई मुल्क असांजो अॻे पार पीरीअ जे केर झलींदो पार पीरीअ जे केर झलींदो ज़ोर न कहे जो लॻे असां अमर मञण वारा हो जोगियाड़ा थई मुल्क असांजो अॻे बुढ़ल चवे नेठ जो नीदी हो हादी चवे बुढ़ल चवे नेठ जो नीदी हो मेरी मथे ते वगे असां संग करण वारा सागियड़ा थई मुल्क असांजो अॻे हो असां झट जालण वारा हो जोगियाड़ा थई मुल्क असांजो अॻे साईं वाह वाह तमामु बहितरीन बुढ़ल सरकार जी शान में तव्हां जेको हज़रत शहनशाह बुढ़ल सरकार जी ख़ूबसूरत शाइरी अच्छा बि भला हुई तव्हांजो को सूफ़ीज़म सां या कंहिं दरगाह सां को वास्तो आहे मूंखे लॻे थो मतिलबु तव्हांखे को रंग लॻल आहे वरी बि उहा ई तारीफ़ जहिड़ी ॻाल्हि पुछी अथव त मां हज़रत शहनशाह बुढ़ल सरकार जी दरगाह सां तालुक़ु आहे ऐं मुंहिंजो मुर्शिद आहे हज़रत बाबू साईं साईं अब्दुल गफ़ार सरकार उर्फ़ बाबू साईं उन्हनि जो तालिब आहियां ऐं दरगाह बुढ़ल फ़क़ीर सां मुंहिंजो तालुक़ु आहे वाह वाह केतिरो टाइम थियो आहे भला 2013 खां मां तालिब थियो हुउमि जी जी अच्छा भला दानिश मंटूर साहब मूंखे इहो ॿुधायो त हिन फील्ड में तव्हांखे काफ़ी टाइम थी वियो आहे भला हिन फील्ड में को अहिड़ो लम्हो अहिड़ो कुझु आयो जंहिं तव्हांखे झंझोड़े छॾियो हुजे जंहिं तव्हांखे दिली तौर ते सदमो बि ॾिनो परेशान करे छॾियो हुजे त यार उहो सदमो इहो हुयो ज़िंदगी में त बसि अफ़सोस सां चवंदुसि त नंढड़ा हुया मुंहिंजा माशाल्लाह 2 उन्हनि जी डेथ थी वई हिकिड़ी नंढड़ी जी डेथ थी वई त बाबा साईं जी नंढी उमिरि में डेथ थी वई इन खां वधीक ॿियो को अलीमियो नथो सम्झां मां इहो ज़िंदगी में हिकिड़ो वॾो लॉस मां कयो आहे सो हिन तव्हांखे अंदरां माना झंझोड़े बर्दाश्त करे माना अलाए कीअं सघियो आहे इहो बसि अलाह साईं वॾी बर्दाश्त ॾिनी आहे तव्हांखे ऐं अलाह साईं तव्हांखे जेको आहे बिल्कुलु जेको आहे ख़ुशि रखंदो ऐं नयूं ख़ुशियूं आणींदो ज़िंदगी मां जेकी दुख ग़म इंशाल्लाह ख़तमु थी वेंदा अच्छा भला असांजी फील्ड में थींदो छा आहे जो को न को असांजो साथी असांजो दोस्त हूंदो आहे जेको असांखे हिन फील्ड में इंट्रोड्यूस कराईंदो आहे या मदद कंदो आहे त तव्हां कंहिं मोहसिननि जा कंहिं दोस्तनि जा नाला खणंदव जिन तव्हांखे हिन फील्ड में अॻियां आंदो जी जी बिल्कुलु मां त बचपन खां जॾहिं खां ॻाइण जो पहिरियों ई स्टेप वरितो हुयो त उन में अदा दोस्तली थई मुंहिंजो फुफाट आहे उहो शौक़िया कंहिं न कंहिं शुगल शादी में कंहिं न कंहिं प्रोग्राम में चवंदो मूंखे गीत ॿुधा को पोइ उन टाइम में असांजे साम्हूं ही ट्रैक्टर हलंदा आहिनि उहे ज़मीन में इहो पंहिंजो हर हलंदो आहे त पोइ उतां खां फौज़िया जो आवाज़ु ऐं शमन जो मरहूम जलाल चांडियो साहिब जो आवाज़ु जॾहिं कननि ते पवंदो हो त उहे शयूं उन्हनि जा कलाम माना हिकिड़ा ईअं सम्झो त ऑटोमेटिकली ज़हन में वेहिजी वेंदा दिलि में वेहिजी ईंदा पोइ उहे ई गीत उन्हनि खे झुंगारे ॿुधाईंदो हुउमि हिन कंहिं मौक़े ते त हू हरूभरू बि मूंखां सुवाल कंदो अदा दोस्त अली थईम साहब त हरूभरू न पर हुनखे हिकिड़ो इंटरप्रेट मज़ो ईंदो हुयो एनकरेज कंदा आहिनि जेके दोस्त पोइ छा थींदो आहे जीअं हाणे मुंहिंजी ज़िंदगी में मूंखे जंहिं सपोर्ट कई राग में आंदो सही तरीक़े सां
जीअं मां उहो सरमद दया साहब आहे, हाँ जी उन मुंहिंजी वॾी मदद कई, हथ पकड़े करे ऐं चयईं त अच तूं फनकार ईंदो बाबा कुझु बि करे सघी माशाल्लाह माशाल्लाह। पोइ अॻिते हली आयासीं जॾहिं उतां ॻोठ फतेहपुर थईम खां वरी कंहिं मुश्किलातुनि खां पोइ शिफ्ट थियासीं जामशोरो 2098 में। पोइ उते हिकु नंढड़ा नंढड़ा के कमकार कारोबार कंदे 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 अच्छा भला कारोबार भला हिन फनकार लॾे खां अलावा मतिलबु जेको तव्हां सिंगिंग था कयो या शाइरी था कयो उन जे अलावा भला ॿियो को तव्हांजो सोर्स ऑफ इनकम आहे? जॉब भी आहे नंढड़ी। वाह साईं वाह, लम्स में। जी वाह साईं वाह, लम्स जामशोरो में? जी साईं। वाह साईं वाह, माशाल्लाह माशाल्लाह। तमामु तव्हां सां शेयर कयां थो मां कॾहिं हिन बारे में कंहिंखे बि इंटरव्यू हुजनि, अख़बार जा हुजनि, चैनल्स जा हुजनि, वॾी महिरबानी। किथे बि राहिल भाई मूं इहा न ॿुधाई, मां सिर्फ़ु फनकार ई बाबा एक्सक्लूसिव अथव, एक्सक्लूसिव। ई दानिश मंदूर साहब जो नालो असली जमील तहीम अथव ऐं जेको आहे फनकार त आहे उन सां गॾु बाबा लम्स में जेको आहे एम्प्लॉय बि आहे ऐं तमामु बहितरीनु माशाल्लाह। अलाह साईं तव्हांखे अञा वधीक इज़त ॾींदो। अच्छा ऐं हाणे हलंदासीं इन पासे त भला तव्हांखे कहिड़ा कहिड़ा कम करण में ख़ुशी मिलंदी आहे या तव्हांखे सुठो फील थींदो आहे? राहिल साईं तमामु सुठो सुवालु कयो आहे तव्हां। मूंखे यकीनन उन कम में ख़ुशी थींदी आहे जंहिंमें कंहिंजी भलाई थिए, कंहिंखे रस्तो ॾसणो हुजे, कंहिंजी हेल्प करणी हुजे, कंहिंजी मदद करणी हुजे। सम्झो कि जो जेको सोशल कमु आहे, समाजी ख़िदमत आहे, कंहिं बि माण्हू खे मुश्किल में वक़्त में तव्हां हुन सां गॾु बीहो त इन खां वधीक ॿियो को मां सम्झां थो त मूंखे ख़ुशी न थींदी हूंदी। सच पुछो, मां वॾनि वॾनि प्रोग्रामनि में, इवेंट्स में वञा थो, दोस्तनि जे दावतुनि में या उन्हनि सां कचहरियुनि में वञा थो, पर मूंखे उते इहे ख़ुशियूं, उते उन्हनि जूं इहे फील न थींदियूं आहिनि। मूंखे ख़ुशी उते थींदी आहे जो मां कंहिंजी मददगार थी कंहिंजे लाइ किथे बीही उनजो कमु करायां। सोशलाइस्ट जेको कमु आहे मुंहिंजो, ऐं अलाह ताला जेका मूं ते इहा ड्यूटी रखी आहे, कंहिं ग़रीब, कंहिं मिसकीन जी, कंहिं पंहिंजे आर्टिस्ट जी, किथे न किथे जिते मुंहिंजे हिसे में अचे थो। इहो बि न आहे त सभु कमु मां थो कयां, पर जिते मुंहिंजे हिसे में अचे थो। भला तव्हां इन सोशल कम में वठी करे कंहिं बि तंज़ीम सां या कंहिं बि इदारे सां तालुक़ु आहे तव्हांजो? जी जी, मुंहिंजो बिल्कुलु आसा ज़िले जामशोर जो मां जनरल सेक्रेटरी आहियां। वाह साईं वाह। आसा आहे छा, पहिरियों इहो ॿुधाइजो? आसा जो जेको फुल नेम आहे त उहो आहे आल सिंध संगीतकार एसोसिएशन सिंध। ऐं असां वरी जामशोरे शार्ट में जेको नालो आहे न उहो आसा आहे। जीअं माण्हू राग में आसा मतिलबु ख़बर आहे, तव्हां राग सां वाबस्ता आहियो राहिल भाई। साईं अब्दुल गफूर सुमरो साहब जी। जी जी, उस्ताद अब्दुल गफूर ज़िम्मेदारियूं ॾिनल आहिनि मर्कज़ ताणी, मूंखे ख़बर आहे। मूंखे 8 साल आहे मां आसा जे प्लेटफॉर्म तां ज़िले जामशोरे जी ज़िम्मेवारी हिकु कारकुन खां वेंदे अॼु जनरल सेक्रेटरी ताईं हिकिड़ो बहितरीनु मां चवां थो। बाक़ी माण्हू कीअं बि चवंदा हुजनि त पंहिंजे तरफ़ां कोशिशि कई आहे त बहितरीनु थिए कमु। किथे बि जेको कयूं प्लेटफॉर्म तां आसा जे तां त उहो दोस्तनि जो बहितरीनु कमु थिए। पर किथे किथे इंसान आहे उहे रहिजी वञनि थियूं, खामियूं कोताहियूं हर माण्हू खां थी थियूं वञनि, किथे जाने अनजाने में बि थियनि थियूं, किथे ज़ाती हिकिड़ो थी वञनि। त बि मां हथ वधी दोस्तनि खां माज़रत कंदुसि त वॾी दिलि जा दोस्त। तमामु बहितरीनु, तव्हांजी महिरबानी, तव्हांजी टीम जी महिरबानी। अदा हिते दोस्तनि जा नाला बि वठी वञा। मोहतरम शाहिद आखिर साहब आहे, साईं जमशेद ख़ासकली साहब आहे, जेके दोस्त मूंसां एड आहिनि सोशल मीडिया ते। हा बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। नादर भलाई साहब आहे, हसनैन तहीम आहे। जी जी, सो दोस्तनि जी महिरबानी आई आहे जो लाइक कनि था, कमेंट कनि था, सुठा सुठा कमेंट ॾियनि था। इन मां ई असांखे लॻंदो आहे त ॾिसो असांजी कुझु न कुझु त माना पज़ीराई मिले पई। मां ॾिठो आहे तव्हां जेको आहे ग़रीब गुरबनि जी ऐं जेके फनकार पोइ हिते पइजी विया आहिनि उन्हनि जी ॾाढी हेल्प कंदा आहियो। भला इन जे पोयां सिर्फ़ु आसा ई हूंदी आहे या तव्हांजूं पंहिंजूं ज़ाती बि जेको आहे एफर्ट्स हूंदा आहिनि हुन में? ॾिसो, हिकु प्लेटफॉर्म मिलियल हूंदो आहे त प्लेटफॉर्म हिकु ताक़त हूंदो आहे। एग्ज़ैक्टली आहे, ठीकु आहे न। उन ताक़त ते माण्हू पोइ हिकिड़ो चवंदा आहिनि त गाॾी भॼंदी आहे त को रोड हूंदो सुठो त उन ते स्पीड वठंदी। वाह 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 वाह, ईअं न सही। सो प्लेटफॉर्म जे थ्रू ते आसा जे मां मञां थो बिल्कुलु त आसा जे प्लेटफॉर्म तां ऐं में पंहिंजो बि हिकिड़ो मुंहिंजो आहे न मोहबत आहे न हिकिड़े आर्टिस्ट लॾे सां, हिकिड़ो रागी उस्तादनि सां, दोस्तनि सां, गायकनि सां मुंहिंजी पंहिंजी मोहबत आहे। त उन प्लेटफॉर्म तां मां चवां थो त मुंहिंजे हथ में अञा कुझु बि कोन्हे राहिल भाई। मुंहिंजे हथ में अगरि बजट हुजे, को खज़ानो हुजे त सच पुछो दिली तरह सां दोस्तनि जी दिलि खोले जेका आहे सो रहनुमाई कयूं। अलाह ताला मदद कंदो आहे। भला जेको आहे तव्हां जामशोरे ज़िले में आहियो त जेको आहे जामशोरे ज़िले में जेके ज़िमेदारान आहिनि, जीअं DC जामशोरो आहे
उहो भला तव्हांखे यादि करे थो, छो जो फ़नकारनि जे लाइ त कुझु त हूंदो न, डीजी कल्चर आहे या डायरेक्ट कल्चर हैदराबाद या तव्हांजे जामशोर। प्रोग्राम जे थ्रू अॼु जेको आहे न मां चवां थो त सभु ॻाल्हियूं सचूं ई शेयर कजनि। हा छो एग्ज़ैक्टली। अवाम ई ॾिसे थो असांखे, अवाम ई मोट ॾींदो आहे, कोई ऑफिसर या को असांखे खणी कोन खाराए हा थो। एग्ज़ैक्टली, सही ॻाल्हि आहे। माण्हुनि जी मोहबत आहे, सिंध वारनि जी मोहबत आहे, जेके प्यार मोहबत ई असांखे जज़्बो ई कमु करण लाइ ऐं ॻाइण लाइ दिलि बि चवंदी आहे, त इहा उन्हनि जी मोहबत आहे। वाह वाह। सो राहिल भाई एॾो को ख़ासि त कोन्हे असांजे। कॾहिं कॾहिं हज़रत लाल शहबाज़ कलंदर जो उर्स मुबारक ईंदो आहे त बि असां एहतजाज करे रोज़ दरख़्वास्तूं लिखी चंद दोस्तनि जा हिकिड़ा इंटरव्यू उते कराईंदा आहियूं, छो जो असांजो राइट बि आहे। तव्हांखे मां अर्ज़ु कंदो हलां त ज़िले जामशोरे जो पहिरियां राइट आहे, छो जो हुन में असांजे ज़िले जामशोरे जे फ़नकारनि खे, म्यूज़िशन्स खे शील्डूं नथियूं ॾिनियूं वञनि कई सालनि खां, उन्हनि खे सही तरीक़े सां ॻाल्हायो नथो वञे, उन्हनि खे कन्वेंस जी वॾी प्रॉब्लम हूंदी आहे। मौज़ू पुराणो आहे। गुज़ारिश कंदासीं DC साहिब जी, असांजो प्रोग्राम ॾिसे थो त DC साहिबु तव्हां बहितरीनु हिकिड़ा DC आहियो, असांजे ज़िले जामशोरे जा। उमेद कयूं था त तव्हां असांजे जामशोरे आर्टिस्टनि खे त सुख ॾियो, जेके तव्हांजे लाइ ख़ुशियूं विराईंदा था वतन माण्हुनि में। हिकिड़ी त ॻाल्हि बचियलु आहे। हा, बल्कि असां हिन प्लेटफॉर्म ते जेको आहे DC जेको आहे जामशोरे साहिब खे रिक्वेस्ट कंदासीं त स्पेशली ज़िले जामशोरे जा जेके फ़नकार आहिनि उहे सॼे सिंध पाकिस्तान में मशहूरु आहिनि, उहे भले सिंगर्स हुजनि, असांजा म्यूज़िशन्स हुजनि, त महिरबानी करे असां सभिनि जी जेको आहे सार बुलंदा कयो। ईअं न फेवरेटिज़म न आहे हलंदी, जिते राइट आहे असांजो, असांजे फ़नकारनि जो उन्हनि खे राइट ॾिनो वञे। दानिश मंसूर हिकु तमामु बहितरीनु जेको आहे सिंगर आर्टिस्ट आहे, परफॉर्मर आहे, उहो मल्टीपल स्टेजिस ते परफॉर्म करे चुको आहे। त उन जहिड़े फ़नकार खे बि अगरि जीअं एहतजाज करिणो पए एंट्री जे लाइ, त मूंखे कलंदर शहबाज़ जो जेको आहे न इन्विटेशन, इहे त हुन वटि ऑटोमेटिक ॾिसो न, जीअं तव्हां सॼे माण्हुनि खे इन्वाइटेशन पहुचायो था ऐं उनखे ॿुधायो था तोखे हेतिरो मुआवज़ो ॾींदासीं असां, त असां बि ईअं ई चाहियूं था। असां ॾिसो न गुज़ारिश ई कंदा रहिया आहियूं, अॼु बि गुज़ारिश कयूं था त पंहिंजे सिस्टम खे थोरो बहितर कयो, दोस्तनि खे जीअं तकलीफ़ न थिए त एहतजाज ताईं हलिया वञनि या को दरख़्वास्तूं लिखंदा रहनि, त पोइ उनखे हाणे आख़िर में जेको आहे मां पहिरियों आख़िर पुॼी वियासीं। पुॼी विया आख़िर में, ख़बर पियो एॾो असांजो तव्हां बि राहिल भाई ॾाढो दिलचस्प जेके सुवाल कयो था, त वक़्तु गुज़रंदे देरि थी लॻी। हा बिल्कुलु, इन दौरान असां कलाम बि तव्हां खां ॾाढो मिठो आहे राहिल जोखियो साहब, तव्हांजूं मोहबतूं आहिनि, मिठियूं ॻाल्हियूं करे असांखे सभु ॻाल्हियूं पुछी वई जेके असां न पिया ॿुधाइण चाहियूं, मंज़र आम ते न पिया आणणु चाहियूं, उहे बि असांखां तव्हां पुछियो। तव्हां वॾा ज़ोर माण्हू आहियो बाबा, तव्हांजूं मोहबतूं आहिनि। ऐं अच्छा, हाणे दोस्तो हिन एपिसोड में मां वठंदुसि तव्हां खां इजाज़त। इनशाला नए हिकु ख़ूबसूरत चेहरे सां, हिकु ख़ूबसूरत शख़्सियत सां इनशाला तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी। ऐं हाणे जेको आहे दानिश मंसूर साहिबु, तव्हां पंहिंजे ऑडियंस जे लाइ, तव्हांजा फॉलोअर्स आहिनि ऐं जेके तव्हांजा परस्तार आहिनि, हिन सोसाइटी जे लाइ या असांजे ऑफिसर ब्यूरोक्रेसी लाइ को मैसेज ॾियणु चाहियो आख़िर में? हिकिड़ो बहितरीनु मूं मैसेज पढ़ियो त अॼु इंसान थियणु जेको आहे, इंसान थियणु घुरिजे, ऑफिसर थियण जी असांखे का बि घुरिज न आहे, पर हिकिड़ो बहितरीनु इंसान थियण जो दौरु आहे जंहिंमें बहितरीनु इंसान थीजे। बाक़ी ज़माने खे तव्हां ॾिसो था पिया दोस्तो, पाण में मोहबतूं पैदा कयो, पाड़ेसरनि जो हिक ॿिए जो ख़्यालु रखो, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके आहिनि प्लीज़ उहे दिलि में न कयो। बसि दिलि में जॾहिं न थींदियूं न, त इनशाला असां पाण में एॾियूं त मोहबतूं विरहाईंदासीं जेके कंहिं ज़माने में सचियूं मोहबतियूं हूंदियूं हुयूं, त असां उन्हनि तरफ़ ईंदासीं। जे अगरि तव्हां दिलनि में नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं न कंदव, रंजिशूं पैदा न कंदव ऐं हिक ॿिए जा ख़ैरु ख़्वाह ऐं सॼण थी रहंदव, त इनशाला असां पाण में एतिरो त प्यार ऐं अमुन ऐं मोहबतूं वंडींदासीं, सोचे बि नथा सघूं। मां इहो ई दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त हथबदी अपील कंदुसि त जहिड़ा इहे रंजिशूं ख़तमु कयो। इन्हनि में कुझु बि न आहे, का इन्हनि में फ़ाइदो न आहे। इन्हनि में तालीम जी तरफ़ अचो, न्याणियुनि खे तालीम ॾियो, पाण बि तालीम जी तरफ़ अचो। सुठा सुठा बुक्स पिया आहिनि, सुठा सुठा किताब असांजा वॾा, असांजा लेखक, असांजा राइटर्स
बहितरीनु किताब ॾेई विया आहिनि जेके स्कूलनि में मिलंदा तव्हांखे। जे स्कूलनि खां पढ़ी करे तव्हां वॾा थी आया हो त तव्हांखे बुक स्टॉलनि ते बि हिकिड़ा बहितरीनु किताब मिलंदा ऐं यकीन कयो किताब पढ़ो उन्हनि जा नतीजा तव्हांखे तमामु बहितरीनु सुहिणा मिलंदा। तव्हां हिकिड़ा सोशल इंसान थी वेंदव, ज़िंदगी तव्हांजी सवरी वेंदी ऐं ज़हीन माण्हू थी पवंदव दुनिया में। तव्हांखे जिते किथे इज़त मिलंदी, तव्हां सां सदाईं साथ सलामत रहंदो, असांजो गॾु हूंदासीं।